अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल तकरार छा ख़त्म थी चुको आहे? छा ही ड्रामो न हलंदो या हिन जे बदिरां ॿियो को ड्रामो अचण वारो आहे? छा ही ड्रामो कॾहिं रिलीज़ थींदो ऐं छा ही ड्रामो हाणे रिलीज़ न थींदो? हिन सभिनी तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया करे सघूं। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हे ड्रामो ख़त्म न थियो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हिन ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग हुई उहा रिकॉर्डिंग पूरी थी चुकी आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त ही ड्रामो हलंदो ऐं जेको आहे हाणे सुवाल इहो आहे त ही ड्रामो कॾहिं हलंदो। जी हाँ दोस्तों, तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त ही ड्रामो ईंदड़ हफ़्ते यानी सूमर खां वठी हलणु शुरू थी वेंदो। अक्सर दोस्त चवनि पिया त ही ड्रामो ख़त्म थी चुको आहे ऐं कमेंट कनि पिया त ही ड्रामो आख़िर कॾहिं हलंदो। अवां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त ही ड्रामो ख़त्म न थियो आहे ऐं सूमर वारे ॾींहं खां बाक़ाइदे हलणु शुरू थी वेंदो। हिन जी जेका रिकॉर्डिंग हुई उहा रिकॉर्डिंग ख़त्म थी चुकी आहे। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त एक्टरनि पाण जेको आहे सो बयानु ॾिनो आहे ऐं जेको आहे सो जीअं वधीक जेका बि ख़बर जेको आहे सो आई त तमामु जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया कई वेंदी। उन लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे जेको आहे सो असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा, जीअं सिंध टीवी वारनि तरफ़ां का बि जेको आहे सो अपडेट आई या का बि नई ॻाल्हि थी त ॿाहिरनि खे तमामु जल्द खां जल्द आगाह कयो वेंदो। दोस्तों हाणे वठंदासीं इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखंदा, ॾिसण न विसारींदा असांजो चैनल, ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।